बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो मतिलबु जर्नल पेपर हिकु मां खयो आहे उन जो जेको आहे अलॻि सां सुवाल खयां आहिनि जेके असांजे लाइ ॾाढा लाभाइता साबित थींदा। हलूं था पहिरें सुवाल जे तरफ़। पहिरियों सुवाल आहे शाह जे रिसाले जो अंग्रेज़ी में तर्जुमो कंहिं कयो? त इन जो जवाबु आहे आगा सलीम। ॿियो आहे चंड जा तमन्नाई किताब जो लेखक ॿुधायो? त चंड जा तमन्नाई किताब जेको आहे आगा सलीम जो लिखियलु आहे। सुवाल नंबर 3 आहे मरसीअ जो बानी केरु आहे? त मरसीअ जो जेको बानी आहे उहो सैयद साबित अली शाह आहे। सुवाल नंबर असांजो 4 आहे मदाह कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? मदाह जेको आहे अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। सुवाल नंबर 5 आहे असांजो शेख अयाज़ कहिड़ी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़ररु थियो? त शेख अयाज़ जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जो जेको आहे वाइस चांसलर मुक़ररु थियो। सुवाल नंबर असांजो 6 आहे ख़त सुवाल नंबर असांजो 6 आहे ख़त जी माना आहे लिखणु। सुवाल नंबर असांजो 7 आहे मियां सरफराज़ कल्होड़े जो मक़बरो किथे आहे? त मियां सरफराज़ कल्होड़े जो मक़बरो जेको आहे उहो हैदराबाद में आहे। सुवाल नंबर 8 आहे कंहिं शेर जे मुंड में हम आवाज़ अखरनि जो इस्तेमालु हुजे त उन तजनीस खे छा चइबो आहे? त उन तजनीस खे तजनीस हरफ़ी चइबो आहे। मुंड में हम आवाज़ अखर मतिलबु कंहिं बि सेट जेका हूंदी आहे असांजी हिकिड़ी लाइन हूंदी आहे या का शाइर हूंदी आहे उन जे जेका मुंड वारा अखर जेके साॻिया हुजनि हुजनि ऐं उन्हनि जो आवाज़ बि साॻियो निकिरे त उनखे तजनीस हरफ़ी चइबो आहे। सुवाल नंबर असांजो 9 आहे सचल सरमस्त कॾहिं वफ़ात कई? त इन जो जवाबु आहे सचल सरमस्त जेको आहे 1827 ईस्वी में वफ़ात कई। सुवाल नंबर असांजो 10 शायदि मिसिंग आहे। सुवाल नंबर 11 ते हलूं था। सुवाल नंबर 11 आहे सदा वसे सिंधड़ी किताब जो लेखक ॿुधायो? त इन जो जेको लेखक आहे मखदूम तालिबुल मौला आहे। सुवाल नंबर असांजो 12 आहे कहाणियुनि जो मजमूओ सफ़ेद वहशी जो लेखक ॿुधायो? त उहो आहे शेख अयाज़। सुवाल नंबर 15 असांजो आहे ग़ज़ल कहिड़े दौर जी पैदावार आहे? त ग़ज़ल जेको आहे कल्होड़ा दौर जे पैदावार आहे। सुवाल नंबर 16 आहे असांजो शमशेरुल हैदरी जेको आहे उहो कहिड़े नावल खे ड्रामाई रूप ॾिनो? शमशेरुल हैदरी जेको आहे उहो ज़ीनत नावल खे जेको आहे ड्रामाई रूप ॾिनो हुयो। सुवाल नंबर असांजो 17 आहे शमशेरुल हैदरी जी वफ़ात जो साल कहिड़ो आहे? त उहो आहे 2012 ईस्वी में। हलूं था सुवाल नंबर 18 ते असां। सुवाल नंबर 18 आहे असांजो मूंखे अॻिते वञिणो आहे। मूंखे अॻिते वञिणो आहे कंहिंजो किताबु आहे? त इहो जेको आहे तनवीर अब्बासी जो किताबु आहे। सुवाल नंबर 19 आहे तनवीर अब्बासी जो जनमु कहिड़े शहर में थियो? त खैरपुर शहर में उनजो जनमु थियो। सुवाल नंबर 20 आहे शाइरीअ जो मजमूओ हवा जे साम्हूं कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे इमदाद हुसैनी जो लिखियलु शाइरी जो मजमूओ आहे। सुवाल नंबर 21 आहे आओ कांगा कर ॻाल्हि किताब जो मुरतब केरु आहे? त हिन किताब जो जेको मुरतब आहे उहो शेख अयाज़ आहे। सुवाल नंबर 22 आहे सावण फ़क़ीर जो सिंधी अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां चाह हो? त उहो जेको आहे सावण फ़क़ीर जेको आहे नड़ बैत जो जेको हुयसि उन सां चाह हुयसि। सुवाल नंबर 23 आहे अली अहमद बिरोही जे सिंधी अदब में कहिड़ी सुञाणप आहे? अली अहमद बिरोही जेको आहे मज़ाह निगार आहे जेको उनजो सुञाणप जेको आहे मज़ाह निगार आहे। इहे हुया असांजा कुझु सुवाल जेके मां खया हुया कुझु अहम सुवाल जेके असांजे लाइ लेक्चरारी जी टेस्ट लाइ ॾाढा लाभाइता थींदा। इंशाअल्लाह अल्लाह ताला अव्हांखे कामयाबु कंदो ऐं अव्हां सां गॾु मूंखे बि मुंहिंजे लाइ बि दुआ कजो। मां बि इन टेस्ट में जेको आहे अप्लाई कयो आहे। इंशाअल्लाह कामयाबी मणींदासीं गॾु हूंदासीं। दुआउनि में यादि रखिजो। मिलंदासीं हिकु ॿिए लेक्चर में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके अल्लाह हाफ़िज़।